जी साईं को कम आहे छा? हिकिड़ो मुंहिंजो हारी आहे जेको मुंहिंजो ॻोठु छॾे हली वियो आहे। मां हुनखे तलाश करे रहियो आहियां। सन्हड़ो अथई, फोड़ो अथई, नालो अथसि पल्लियो। ना साईं असांजे ॻोठ में को बि नओं माण्हू न आया आहियो। अच्छा, पक अथई? पक्का? ठीकु आहे, तुंहिंजी महिरबानी। सर ईअं ॻोल्हण सां असांखे पल्लियो हथ कोन ईंदो। त पोइ कीअं थींदो? असांखे पुलिस खां मदद वठणु घुर्जे। जलालन, हे कम पुलिस जो न आहे। मुंहिंजी दिलि अलाए छो थी चए त इहा ससु हिकु न हिकु ॾींहुं ज़रूर मूंखे अलाह कंदो त अव्हांखे ससुई ज़रूर मिलंदी, पर ईअं ॻोल्हण सां अव्हांखे ससुई कॾहिं बि कोन मिलंदी रे सर। त पोइ कीअं ॻोल्हियां ससु? रे सर पुलिस खां मदद छो नथा वठो? ईअं बि कंदासीं जलाल, ईअं बि कंदासीं। मां जोगी बणिजी दर दर ते रुली करे बि पंहिंजी ससुअ खे ज़रूर ॻोल्हींदुसि। त पोइ ठीकु आहे, हलो त कंहिं ॿिए हंधि था हलूं। मुर्शिद साईं, रेस अंदर जो पुछड़ी वारे पाणीअ जे करे फसल सुकी वियो आहे, सफ़ा फसल तबाह थी वियो। बाबा लौंग फ़कीर, अनवर वॾेरो असां सां फिटाईंदो त सुखियो कीअं रही सघंदो? अस्सलाम वालेकुम मुर्शिद जी बादशाह जो ख़ैर। मुझे ख्याल में तो मुर्शिद हाणे हिकिड़ो कलामड़ो थी वञे। ओ मींहं वसन रोड पुसन भली घुमन राणा, भली घुमन राणा, ये अंधा काणा, भली घुमन राणा। खामोश। लौंग फ़कीर, जी मुर्शिद साईं। वञ वॾेरे अनवर खे वञी मुंहिंजो न्यापो ॾे। रिज उन ॾींहं खां जॾहिं असां तुंहिंजे ज़मीन ते ख़ीमा खोलियो। ठीकु आहे मुर्शिद साईं, मां हाणे वञी थो न्यापो ॾियांसि। मुर्शिद तव्हांजे शान में हिकिड़ो कसीदड़ो चवां? खामोश।
वाह मुंहिंजा रब करीम तुंहिंजा रंग, जिते रात ॾींहुं मेलो मतल हूंदो हो, अॼु त उते कांग पिया रड़नि। सुञ लॻी पई आहे, केर बि न आहे। माण्हू त माण्हूअ जो माॻ, पर पाणी बि न आहे। बस हिकिड़ो दिलावर जंहिंजी अखियुनि जो पाणी सस्तो आहे। मुंहिंजा मौला सो पियो वहे। मीरा, मूंखे कसम आहे तुंहिंजी इज़त भरी मोहबत जो, जेकॾहिं हाशिम बा ठीकु हुजे हा न, त मां हिकु ॾींहुं बि सुम्ही निंड न कयां हा। झर जंग में, जबलनि पहाड़नि में, वेड़नि वस्तियुनि में तोखे जोगी बणिजी ॻोल्हियां, पर छा कयां मीरा, भाउ हाशिम बीमार आहे। उनखे घणो वक़्तु अकेलो नथो छॾे सघां। मां फिरदौस आहियां, अनवर जी घरवारी। तव्हां उतां किथे छो आयूं? ख़ैर त आहे न? हा, सभु ख़ैर आहे। अनवर ख़ान कंहिं कम सां ॿाहिरि वियल आहे, इन करे मां तव्हां खां पुछण आई आहियां त तव्हांखे कंहिं शइ जी ज़रूरत त नाहे? न न, तव्हांजी महिरबानी, मूंखे कंहिं बि शइ जी ज़रूरत कोन्हे। हाशिम ख़ान, दरअसल मां जी, तव्हां कुझु चवणु चाहियो था? हा, न न, मां पुछण पई चाहियां त तव्हांखे कंहिं बि शइ जी ज़रूरत हुजे न, तव्हां बेतकल्लफ़ घुरी वठिजो। ठीकु आहे, मां कंहिं नौकर खां घुरी वठंदुसि। नौकर न हुजे त तव्हां घर जो दरवाज़ो खड़काए मूंखां बि घुरी सघो था। जी, तव्हां खां? हा हा, हिजाब न कजो। ठीकु आहे। मत्ता समझी त शेरो पोयां वार कयो आहे। अड़े ओ ग़रीब जा ॿार, ओ अचे खुटी खयूं अथई, वञ वञी धंधेदारी जी कर। दिलावर, तुंहिंजा ॾींहं अॼु पूरा थी विया आहिनि, अचे ई थी न।
आयो त टमाटन के बाण ॾिनो अथई न? ठीकु आहे, मां सुभाणे ज़मीन ते अची चकर लॻाईंदुमि। बहादुर खान, तूं हिते? तोखे त ख़बर आहे असां तोसां सभु रिश्ता नाता तोड़े छॾिया आहिनि। पोइ तुंहिंजो हिते अचण जो मक़सदु कहिड़ो आहे? आमिर खान, तोसां अञा हिकिड़ो नातो अथम, वो आहे दुश्मनी जो नातो। जेकॾहिं दुश्मन बणिजी आयो आहीं त यादि रखजांइ, हितां जिंदा वापसि कोन वेंदे। समझई? कोन समझई? समझी वेंदे। मूंखे सिर्फ़ एतिरो ॿुधाए त मुंहिंजी ससुई किथे आहे? तुंहिंजी ससु हिते न आहे। हा, पले जी आके गुम करण में असांजो को बि हथ न आहे। इहो कमु त तो कयो आहे। तूं पंहिंजे पीउ जे पलांद में पले जी सॼी आके खे क़ैद करे पाण वटि रखियो आहे। शामिर खान, मोहब्बत ऐं नफ़रत जा सभई रिश्ता नाता ख़तम आहिनि। मां वरी तुंहिंजे दर ते कॾहिं कोन ईंदुसि। बस मूंखे मुंहिंजी पंहिंजी ससुई वापसि कर। बहादुर, एतबार कर। मां साख सां चवां थो त मूंखे सिर्फ़ शाह ज़मान जी मिल्कियत सां दिलचस्पी आहे। पले जी आके सां मुंहिंजी का बि लेणी देणी न आहे। हिकु ॻाल्हि यादि रख शामिर खान, मूंखे कसम आहे ससुई जी सिक ऐं तड़प जो। जेकॾहिं ससुई तो वटां निकिती त उहो ॾींहुं तुंहिंजी ज़िंदगीअ जो आख़िरी ॾींहुं हूंदो। बहादुर खान, 10 सालनि खां पोइ बि मां ॾोह जो ॾोहारी थियां त शामिर खान तोखे ॾहुण भरे ॾींदो। ठीकु आहे, ठीकु आहे। बसरा, तूं पक्के मुंहिंजे जा कचे, पर तुंहिंजा फ़क़ीर हिते फिरंदा था। हाँ मुर्शिद साईं, बसरा कचे हुजे जा पके, मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था त पोइ बीठी छो आहीं? हल फ़क़ीरनि सां वञी फिर। हाज़ुर हाज़ुर मुर्शिद साईं, जेको तव्हांजो हुकुम, मां हुकुम जी बर्दी। ठीकु आहे, तूं भली हल, मूंखे ससुईअ सां कुझु ॻाल्हाइणो। हाँ हाँ मुर्शिद साईं, मां वञा। छोकिरी, जिंदगी तमाम वॾी आहे, छो भई जिंदगी पंहिंजी ख़राब करी। हिक तरफ़ रेशम, पट, सोन, चांदी सभु कुझु अथई, ऐं ॿिए तरफ़ कैद, ऐं उन कैद में बुख अथई, तन्हाई अथई। हाणे तूं पाण फ़ैसिलो कर, बदतर जिंदगी खपई या बहितर जिंदगी खपई? ज़िल्लत जे 100 सालनि खां इज्जत जो हिकिड़ो ॾींहुं बहितर आहे। पीर करामत, मां तुंहिंजे इन सोन चांदी ऐं रेशम ते लानत थी विझां। छोरी, सट हिकिड़ी ॾींदो साईं, घाटो भॼी पवंदई। तुंहिंजे लाश जी धप बि ॿाहिरि न वेंदई। तूं लाश जी ॻाल्हि तो करी, असांजा मर्द त छा, पर मुंहिंजी बहादुर भेण मीरा तुंहिंजी कुख कढी विझंदी। मीरा आई कैद थी वेंदी। अहिड़ा इतफ़ाक़ रोज़ न आहिनि थींदा। सुठो अथई त मूंसां शादी करे पंहिंजी बक़ाया ज़िंदगी सुख सां गुज़ार, न त हिन कैद में तड़पी तड़पी मरी वेंदी।
मूंखे मौत क़बूल आहे, पर हीअ ज़िल्लत जी ज़िंदगी मूं लाइ हिकु पल बि हराम आहे। तुंहिंजो इहो ख़्वाब कॾहिं बि पूरो कोन थींदो। बसरा जी 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 मुर्शिद साईं जी। इन छोरीअ खे समझा, अटु नथी छॾे। छोरी इहो छा थी करे पई? हाँ? मुर्शिद साईं खे नाराज़ करे पंहिंजी कब्र क़यामत थी चट करे। बड़ी बसरा कचे हुजे जा पके, मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वठनि पिया। कुछ त समझ। रब जी रज़ा हुई। हाँ बाबा, रब जी ज़ात बेपरवाह है। माण्हू खणी छा बि चवनि, पर शेरू मुंहिंजो वफ़ादार। शेरूअ जो मूंखां सवा केर बि कोन, ऐं इहो मूं ते फर्ज़ हो त हुन जूं सभु रस्मूं मां पूरी कयां। वैसा केर भलो आहे केर ढिलो आहे, इहा त रब जी ज़ात थी ॼाणे। अलाह साईं वॾो बाज़ारो आहे, पर ऐसा ख़बर ई न पई त शेरू खे केर मारे वियो। अञा त का बि ख़बर न आहे, पर खून ऐं खथूरी लिकंदो न आहे। नेठ त ख़बर पवंदी शेरूअ खे केर मारे वियो। हाणे वञी ॻाल्हियूं रहियूं आहिनि पुट, मरण वारो त वीचारो मरी वियो। मामा साईं, शेरू कंधार मुड़िस हो ऐं हुन जूं दुश्मनियूं बि घणियूं हुयूं। ख़बर न आहे त हुनखे केर मारे वियो। शमिर, इहो कमु पुलिस जो ई आहे। शेरू खे सूबेदार सुखे मारियो आहे। हूं जांच कराई आहे। साजिद, शक त मूंखे बि इहो ई आहे त शेरूअ जो क़त्ल सूबेदार सुखे ई कयो, छो त हुनजो लाश बि उहो ई सूबेदार सुखियो खणी आयो। जेकॾहिं शेरूअ खे को ॿियो मारे हा त उहो जंग में धप करे वञे हा ऐं कंहिंखे ख़बर ई न पवे हा, पर शेरूअ जो लाश ताज़ो हुयो। इन मां इहो साबित थिए थो त इहो कमु पुलिस जो ई आहे। जे इहो कमु पुलिस जो हुजे हा त पुलिस इहा दावा करे इहो कमु असां कयो, पर सूबेदार सुखियो चवे त शेरूअ जो उन्हनि खे लाश मिलियो आहे। बाबा साईं, पुलिस इहो इन करे थी चए त जीअं सूबेदार सुखियो असांजे घर खां बची वञे। साजिद पुट, मार बि तॾो पोइ शेरू जा कातिल बि लभी पवंदा, काॾे वेंदा? बहादुर खान हुकुम कयो, कीअं चढ़ियो आहे? सूबेदार सुखिया, मूंखे तव्हांजी सिक कोन लॻी जो मां तव्हां सां हिते मिलण आयो आहियां। सूबेदार, मुंहिंजो ओढ़ो पीउ क़त्ल थियो, हुन जा कातिल वतन था आज़ाद। तव्हां हिन एयर कंडीशन कमरे में टेक ॾिनी वेठा आहियो, कातिल अञा ताईं गिरफ़्तार छो न कया तो? बहादुर खान, पंहिंजो लहजो दुरुस्त रख। ही का वॾेर की उताक न आहे, ही थाणो आहे, थाणो जिते तव्हां वांगुरु करड़ाइब कंदड़ नौजवान कंध झुकाए विया। मुजरिमनि खे गिरफ़्तार न करण जो सबबु तव्हांखे ॿुधाइण जे लाइ मां पाबंद न आहियां। सूबेदार, चवंदा आहिनि त जिथे बाहि भरे उहा जायज़। मुंहिंजो पीउ क़त्ल थियो आहे सूबेदार, मुंहिंजो पीउ। ऐं कातिलनि जे बारे में मां तव्हां खां पुछा करण जो हक़ रखां थो, छो जो तव्हां सरकार या न अवाम जा नौकर आहियो। अवाम आया सूबेदार, मुंहिंजे पीउ जे कातिलनि खे ॻोल्हे हथ कयो ऐं वरी उन्हनि खे जेल मोकिलियो, न त ॿी सूरत में मां ऋण ॿारे छॾींदुसि।
बहादुर खान तव्हां एतबार करियो, असां कोशिश करे रहिया आहियूं। हाशिम ऐं दिलावर कानून खां घणो लिकी न सघंदा। असां पंहिंजी ड्यूटी ईमानदारी सां करे रहिया आहियूं। तव्हां फिक्र न कयो बहादुर, अॼु न त सुभाणे इहो दिलावर ऐं हाशिम लाकब हवाले हूंदा, छाकाणि जो मुंहिंजो नालो आहे सूबेदार सुखियो ऐं आहियां ॾाढो रुखियो। मूंखे इहा ई उमेद आहे सूबेदार त तव्हां ईमानदारी सां ड्यूटी कंदव।